अच्छा गुलाम रसूल, इहो ॿुधाइजो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वक़्ती गवर्नर जान जमाली ऐं सेनेटर सनाउल्लाह सां मुलाक़ात कई आहे, मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़ाइम मक़ाम गवर्नर बलोचिस्तान जान मोहम्मद जमाली ऐं सेनेटर सना जमाली सां मुलाक़ात थी आहे। उन मुलाक़ात में गुफ्तगू कंदे वज़ीर आज़म जो चवणु आहे त बलोचिस्तान जी तरक्की हुकूमत कहिड़ी तरजीह आहे, बलोचिस्तान जी महरूमियूं ऐं उन जी मुआशी तरक्की नौजवाननि खे हिकु जहिड़ा मौक़ा फराहम करण सां ई हल थींदी। साॻे वक़्तु उन मौक़े ते गवर्नर क़ाइम मक़ाम गवर्नर बलोचिस्तान जान मोहम्मद जमाली ऐं सेनेटर सना जमाली तरफ़ां वज़ीर आज़म खे बलोचिस्तान जी तरक्की जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत जा जेके क़दम आहिनि ऐं ख़ासि तौर ते ग्वादर बंदरगाह खे वधीक फ़ाल करण जा जेके क़दम आहिनि उन्हनि जी उन्हनि वाखाण कई आहे। अहिड़ी कुझु पहिरीं इहा मुलाक़ात वज़ीर आज़म ऑफिस में थी आहे। जी गुलाम रसूल कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।